दुआज़रा केस में मेहदी काज़मी जे वकील जिब्रान नासिर चयो हो त ज़हीर अहमद खे कंहिं बि वक़्तु गिरफ़्तार करे सघिजे थो। हाणे इहे ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि त ज़हीर अहमद खे गिरफ़्तारी जे डप खां मुबैना तौर ते फ़रार करायो वियो आहे। दुआज़रा बाबति चयो पियो वञे त खेसि ॿीहर बाज़ियाब करायो वियो आहे ऐं हाणे हूअ महफ़ूज़ हथनि में आहे। हिकु यूट्यूबर दावा कई आहे त दुआज़रा 2 ॾींहं अॻु सखर में हुई, जितां खेसि बाज़ियाब करायो वियो आहे ऐं खेसि अदालत में पेश कयो वेंदो। उज़मा नाले यूट्यूबर अॻु बि दुआज़रा जे साहुरनि वटि रहणी कहणी बाबति इंकिशाफ़ कया हुआ ऐं हाणे संदसि चवणु आहे त दुआ खे अदालत में पेश करण खां पोइ वालिदेन सां मिलायो वेंदो। हुन इहा बि दावा कई आहे त ज़हीर खे गिरफ़्तार नाहे कयो वियो, छो त संदसि घर वारनि असर रसूख़ हलाईंदे ज़हीर खे हेॾे होॾे करे छॾियो आहे। ॿिए पासे निजी टीवी दावा कई आहे त दुआज़रा खे ज़िलई मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो, जिते दुआज़रा जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। दुआज़रा जो चवणु हो त संदसि पीउ माउ खेसि धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं संदसि हयातीअ खे ख़तरो आहे। हुन चयो त वालिदेन खेसि मारकुट बि कंदा हुआ, इन लाइ हू दारुल अमान वञणु चाहे थी। निजी टीवीअ मूजिबि अदालत दुआज़रा जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे खेसि दारुल अमान मोकिले छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।